चङो, जय झूलेलाल। हाँ जी साईं, अची वियो। ख़बर आहे इहो ई पियो ॻाल्हायोसि मां हाणे कि असांखे कहिड़े सिंधी समाज जी स्थापना करणी पवंदी। असांखे अहिड़े सिंधी समाज जी स्थापना करणी पवंदी जाते कोई गुलाबानी पाण खे गुल न लिखे, कोई सिपाही मलाणी पाण खे सिप्पी न चए, कोई रोहिड़िया पाण खे अरोड़ा न लिखे ऐं कोई लालवानी पाण खे लाल न लिखे। असांखे उन सिंधी समाज जी स्थापना करणी पवंदी जाते ममतानी पाण खे ममतानी लिखे, जाते बंबानी पाण खे बंबानी लिखे, जाते गुरनानी पाण खे गुरनानी लिखे। असां सिंधियुनि जी पहचान, असांजी आके जेको असांजी पहचान जो सभिनी खां वॾो सबूत आहे, उन खे फेराइण जी किथे ज़रूरत न। असांखे उन सिंधी समाज जी स्थापना करणी पवंदी जाते असां माण्हुनि जो कल्चर अडॉप्ट कयूं न कयूं, माण्हू असांजो कल्चर अडॉप्ट कनि। जाते अॼु बि सिंधी घरनि में शादी थिए त पंजाबी गाना न हलनि, उते सिंधियुनि लाॾनि जी धूम हुजे, उते सिंधी गाननि जी धूम हुजे, उते सिंधी मौज जा रंग हुजनि। असांखे उन सिंधी समाज जी स्थापना करणी पवंदी। दुनिया पंजाबी कढ़ी चांवर न, सिंधी कढ़ी चांवर खे सुञाणे, दुनिया दाल पकवान खे सुञाणे, दुनिया कोकी ऐं चांहि खे सुञाणे। असांखे उन सिंधी समाज जी स्थापना करणी पवंदी जाते असांजी सुञाणप, असांजी पहचान असां सां थिए, ॿिए कंहिं सां न। जय झूलेलाल।